फरीदाबाद में तहरीक लबैक हुसैनी जमायत, कासमी जमायत, कर्मी जमायत जे अगवाननि मौलवी सुल्तान मंगणहार, मोहम्मद नवाज़, ख़ास केली मौलवी जलील अहमद बिरोही, हाफ़िज़ सईद चांडियो, कारी अब्दुल अज़ीज़ खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में 1 किलोमीटर रैली जी सूरत में फरीदाबाद सिटी गेट ते पहुता। रैली के ख़िताब कयो वियो। रैली में वॾी तादाद में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सियासी समाजी अॻवाननि, शहरियुनि, वापारियुनि शिरकत कई। हर तरफ़ सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज रही। हुन चयो त आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो महीनो आहे। हीउ महीनो सिर्फ़ु मुसलमाननि लाइ न पर सॼी काइनात लाइ ख़ुशी ऐं नूर जो पैगाम खणी आयो आहे। रबीउल अव्वल जो महीनो इस्लामी तारीख़ में वॾी अहमियत रखे थो। हुननि चयो त असीं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾिहाड़ो 12 रबीउल अव्वल वॾे जोश ऐं जज़्बे, अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाईंदासीं। समूरो महीनो तक़रीबूं, रैलियुनि ऐं जलसनि जो सिलसिलो बि जारी रहंदो, जहिड़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।